आज मैं एक ऐसे नौजवान की कहानी आपको सुना रहा हूँ जिसको शादी से इनकार करना बड़ा महंगा पड़ गया और अपनी आंखों से महरूम होना पड़ा और निकालने वाली एक डॉक्टर औरत थी जिसका नाम है डॉक्टर सहर। वक्त की बात, वक्त है सच बताने का। बात हमारे पेरेंट्स तक पहुंच जाती। कॉलेज के बीचों बीच तुमने मुझे प्रपोज किया। मुझसे ऐसे बात मत करो, मैं तुम्हारी गर्लफ्रेंड हूँ। डॉक्टर सहर ने इस नौजवान को अपने प्यार के जाल में फंसाया और फिर इसको करीब आना पड़ा। ये किस्सा चलता रहा आखिरकार इस नतीजे पे पहुंचा कि जब डॉक्टर ने उससे कहा कि मुझसे शादी करो, जब लड़के ने इनकार किया तो उसको संगीन मारने और धमकियां मिलने लगी। वो डर के मारे लड़का अपना शहर छोड़ के कराची रहने लगा। मगर जब उनके अपने दोस्तों ने उसको गांव में बुलाया कि आपसे काम है, आप आ जाओ और ज़रूरी काम है, जब वो मीरपुर माथलो पहुंचता है, एक क्लिनिक में उसको बेहोश किया जाता है। बेहोश करके उसको ऐसी इबरतनाक सज़ा दी जाती है कि उसकी ज़बान काट दी जाती है और हसास जगह पे भी उसको चोटें पहुंचाई जाती है और आखिरकार उसकी आंखें भी निकाली जाती हैं। जब हमने लड़के से बात करने की कोशिश की तो लड़का पहले तो डर रहा था, फिर उसने गाड़ी में इंटरव्यू दिया। उसने कहा कि मेरी जान को खतरा है और मैं सिंध हुकूमत और वफाकी हुकूमत से अपील कर रहा हूँ कि मेरी जान को बचाया जाए। जी मीरपुर माथल सां तालुक़ु रखंदड़ लेडी डॉक्टर सहर आफ्ताब नाइक जेका मूंसां शादी करणु चाहे पई ऐं जॾहिं मूंखे ख़बर लॻी त उनजे हस्बैंड मूंखे छॾे करे दुबई भॼी वियो आहे ऐं उनजे बाद हू किन्स यूज़ कंदी आहे। जॾहिं मूंखे ख़बर लॻी हू किन्स यूज़ कंदी आहे त मां खां दूरी इख्तियार कई त इन दूरी जे करे हू मूंखे ब्लैकमेल कंदी कि अगरि मूंसां न कंदी मां पंहिंजे पाण खे मारे छॾींदुमि। त जेको मूंखे धमकियूं ॾींदी उहे ऑडियो रिकॉर्डिंग्स मां मुंहिंजे मामे सां शेयर कयूं, हुनखे ॿुधायो कि बाबा तव्हांजी छोकिरी मूंखे ब्लैकमेल कंदी आहे। त जॾहिं उनजे मामे उहे वीडियो रिकॉर्डिंग्स मुंहिंजी फैमिली में ॿुधायूं त उनजो वालिद साहिबु उहो बैंक आयो, वञी इंक्वायरी कई छोकिरो छा कंदो आहे। तॾहिं मूंखे ख़बर लॻी बाबा मां पियो न तुंहिंजी मूंखे डायरेक्टली थ्रेट्स ॾिनियूं मारण जो। त ऐं मुंहिंजो बैंक अलाबी में मुंहिंजो ट्रांसफ़र करवाए छॾियो उन सखर। जंहिं बाद मां 4 महीना सखर हालत लहण बाद मां बैंक अलाबी में रिज़ाइन करे पंहिंजे अबा अजाद पंहिंजे माउ भाउ सॼा मीरपुर मां छॾे करे हमेशह लाइ कराची सेटल थी वियुसि। त डॉक्टर सहर आफ्ताब खे इन ॻाल्हि ते इलाही यानी कावड़ हुई कि जेको मां हिननि खां जॾहिं दूरी इख्तियार कई न मूंखे ख़बर लॻी किन्स वग़ैरह यूज़ कंदी आहे। त 18 दिसंबर 2024 ते मुंहिंजी सिलेक्शन थी आहे दुबई लाइ। हाणे इन टाइम मां टोटल पाको में HSC ऑफिसर आहियां। त उन तहत मुंहिंजी उन दुबई लाइ सिलेक्शन थी त मां दुबई वञी रहियुसि। त हुन ॾींहुं मां मीरपुर माथल हुअसि यूनिवर्सिटी ठाहिणु। त जॾहिं मां सिंधु यूनिवर्सिटी में डॉक्टर सहर आफ्ताब जी क्लिनिक वटां गुज़री रहियुसि, मुंहिंजे दोस्त जो त दुकान आहे मां उन तरफ़ वञी रहियुसि। त डॉक्टर सहर आफ्ताब जी क्लिनिक ते मुंहिंजो क्लासमेट आहे काशिफ़ मलिक। उन मूंखे जीअं ॾिठो उन मूंखे सारी कयो कि मुड़ुसा इलाही टाइम थियो तूं नज़र न आवां, किथे हूंदो आहे। मां हुनखे ॿुधायो कि मां कराची में हूंदो HSC ऑफिसर आहियां। तुंहिंजी मूंखे चयो वियो चांहि पीऊं था क्लिनिक में। मूंखे अंदरि विहारण बाद काशिफ़ डॉक्टर सहर आफ्ताब खे इंफॉर्म कयो, ॿुधायो त मुर्तज़ा हुआ। त उन चैम्बर में सलामत कलवर मुख्तियार शेख ऐं नादर पंहिंजो ड्राइवर हुआ, यानी अंदरि हुआ हॉस्पिटल में चैम्बर त। त जीअं मां वेठो न ईअं डॉक्टर सहर आफ्ताब अची करे मूंखे इंजेक्शन लॻाई। जीअं आई न ईअं अची करे मूंखे राइट साइड में इंजेक्शन लॻाई। जीअं वञी मूंखे इंजेक्शन लॻाई मां उथण जी कोशिशि कई, ईअं वञी पहुचे केस मां बेहोश थी वियुसि। त उनजे बाद जेको मूंखे होश आयो मां सिविल हॉस्पिटल घोड़की में हुउसि, जिते मूंखे ख़बर लॻी त मुंहिंजी ज़बान बि कटी वई आहे ऐं उनजे बाद मुंहिंजी ॿिन्ही अखियुनि में सर्जिकल बेल्ट लॻाए करे मुंहिंजी ॿिन्ही अखियुनि में मूंखे नज़र बि कुझु न अची वियो। त हाणे मां ॿिन्ही अखियुनि में हमेशह लाइ हुन मूंखे नाबीन करे छॾियो आहे ऐं मुंहिंजी ज़बान लहजो तव्हां ॾिसी विया ऐं मुंहिंजी ज़बान हेठि सारी शाखनि सां बंदि थियल। अगर सिंध हुकूमत और वफाकी हुकूमत मेरा साथ दे तो मेरी आंखों की रोशनी वापस आ सकती है। मजीद इसका क्या कहना था, आइए इनकी ज़बानी सुनते हैं। त मां इहो चवणु चाहियां पियो कि हुनखे को इशू हुयो त उहो कोई लीगल रस्तो वठी सघनि पिया। मूंखे किथे घुराइनि आहे, कोर्ट खुलियल आहे, कोई का कोर्ट में केस करणु आहे, कंडक्ट करणु आहे, जिते मां जस्टिफिकेशन न करे सघां मूंसां अहिड़ो कुहार कयो वञे आहे, मूंसां अहिड़ी नाइंसाफ़ी कई वञे आहे। मां गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं जेका हिन मुस्लिम जेका जवाबदार आहिनि उनखे कैफ़े किरदारु पहुचायो वञे जन इंसानी ह्यूमन राइट्स जी भनकराई कई आहे। हिकु 24 साल नौजवान जंहिंजो हिकु सुपिनो
जंहिंजो हिकिड़ो ख़्वाबु दुबई वञी करे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे गोल जी तरफ़ वञी रहियो, उनखे हमेशह हमेशह हुन बेवक़्तु कयो आहे। त मुंहिंजी अखियुनि लाइ हिकिड़ो ऑप्शन मौजूदु आहे जेको डॉक्टरनि पारां मूंखे ॿुधायो आहे, ट्रांसमिशन। अगरि मुंहिंजी ट्रीटमेंट में गवर्नमेंट ऑफ सिंध मूंसां तावन करे थी त अल्लाह जे हुकुम सां मां ॿीहर ॾिसी सघां थो। एज़ अ पाकिस्तानी मां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान प्राइम मिनिस्टर शहबाज़ शरीफ़ खां अपील कयां थो त मुंहिंजी आइस ट्रांसमिशन लाइ जेकी हेल्प और ट्रीटमेंट लाइ करे सघनि था मूंसां मदद कनि। इस केस में पुलिस तो तफ्तीश कर रही है मीरपुर माथेलो की, मगर इसमें सुना है कि ये प्यार और बेवफाई की कहानी है। पुलिस का कहना है कि इसमें डॉक्टर भी मुलव्वस है और इनके खानदान वाले भी मुलव्वस हैं। जब इनके खानदान वालों को पता चला तो इस लड़के को धमकियां दी गई थी, मगर हम इस केस की तफ्तीश कर रहे हैं। जैसे मालूमात होगी तो हम बताएंगे। इस मजलूम को इंसाफ दिया जाए और जो उसके मुजरिम है उनको कड़ी से कड़ी सजा दी जाए। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।